नाज़रीन ख़बर नहीं पिया कि मीरपुर माथुलो में यूरिया भाण जो बहरान हथरादू आहे, जैमें ज़िले घोटकी जो डिप्टी कमिश्नर, असिस्टेंट कमिश्नर्स और डीलर्स सब मुलविस आहिनि। वधीक तफ़सील ॾियूं पिया कि जमायत उलमा इस्लाम ज़िले घोटकी के अमीर मौलाना इसाक लेगारी और हिमादुल्ला चाचड़ साहिबन से ॻाल्हाईंदे चयो त यूरिया भाण की खोट हथरादू है, जेका ज़िले के ऑफिसरन और डीलरन मिली भगत से कई है। गरीब हारिन और आबादगरन से जो वर्ताव थिए पियो उन्हनि ते अफ़सोस है। सरदारन ऐं वॾड़नि के भाण होम डिलीवरी मिले पियो। गरीब बेचारा सुबह जो सवेर कतारन में बीहन था, उते बे मनपसंद माण्हुनि या रिश्वत एवज़ भाण जो पर्चियूं मिलन थियूं। बेपहुच माण्हू सारो डी अच वञ बुख ते तड़पी तड़पी वापस मोटी वञे थो, जेको इंतहाई अफ़सोसनाक अमल है। हिननि मुतालबो कयो त भाण जो बहरान ख़त्म करे सरकारी रेट ते हलायो वञे। ईअं न थिए जो मजबूर माण्हू को इंतहाई सख़्त कदम खणे, पोइ इंतज़ामिया ॿिए खेनि रोके कोन सघंदी। सही चांडियो 19 न्यूज़ मीरपुर माथेलो।